दोस्तों अॼु जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ दिलचस्प थियण वारा आहिनि। छो ड्रामो हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त मोड़ ते पहुतो आहे। अचण वारे किस्तनि में तव्हांखे त हिकु शइ वाज़े नज़र ईंदी, जंहिंमें जेको आहे दोस्तों हाणे हसीना बेगम पाण खे जान छॾाइण जे लाइ वॾियूं चालूं खेॾंदी, रुंडे ऐं जाबर वारनि खे कूड़ा दिलासा ॾींदी, कुझु पैसनि जा दिलासा ॾींदी, कुझु ठाह जा दिलासा ॾींदी। अहिड़े हिसाब सां पाण खे बचाइण जी वरी कोशिशि कंदी, छो त ड्रामो हाणे जीअं जीअं क़िस्त अॻिते हलंदियूं वेंदियूं तीअं तीअं ड्रामो हिकु बहितरीनु ऐं ज़बरदस्त एक्शन में अचण वारो आहे। चाकर ख़ान खां बचण जे लाइ हसीना वॾियूं गेमूं खेॾंदी, होॾो सिको ऐं हैदर बि पंहिंजी पत ॾेई जान छॾाए वेंदा। अहिड़े हिसाब सां दोस्तों मां ॿुधाईंदो रहां त जाबर वारा बि सियाणा आहिनि, पर थी सघे थो त लालच में अची करे हसीना जे ॻाल्हियुनि में अची वेंदा ऐं मतां पोइ वरी ही ॿ टंगा फाथा पिया हुजनि। अहिड़े हिसाब सां इहे सीन तव्हांखे अचण वारे एपिसोडनि में ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अगरि अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मां ॾींदो अचां थो, अॻिते बि इंशाल्लाह ॾींदा रहंदासीं। छो त ड्रामा जेका जेका नवां अचण वारा रियासत कुझु ॿिया ड्रामा, उन्हनि जी बि ख़बर तव्हांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन यूट्यूब चैनल ते मिलंदी।